अस्सलाम वालेकुम लर्न विद सर दिलदार अली कोटरो में चैनल में ख़ुशि आमदीद तव्हांखे दोस्तो। मैथ खां पोइ अॼु जो जेको पंहिंजो सब्जेक्ट आहे उहो आहे सिंधी लिटरेचर सिंधी अदब जे पंहिंजे इन सब्जेक्ट में अॼु पाण पढ़ंदासीं मुहावरा। त सिंधी ॿोली जा तक़रीबन जेके मशहूरु पहाका या मुहावरा जेके असां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में इस्तेमालु बि कंदा आहियूं, जीअं चवंदा आहियूं जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, ॻाल्हाइण जे दौरान बि असां इहे इस्तेमालु कंदा आहियूं। त 6 खां वठी मास्टर लेवल ताईं सिंधी लिटरेचर में जेके बि सिंधी मुहावरा पढ़ाया वञनि था उन्हनि खे सभिनी खे गॾु करे तव्हांजे लाइ खणी आयो आहियां, जेके तव्हांखे पंहिंजी क्लास में टेस्टनि में ऐं ज़ाती ज़िंदगी में ज़रूरु मदद कंदा। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश आहे, काइंडली चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा त जीअं पंहिंजी मुलाक़ात थींदी रहे। त बिना देरि जे पंहिंजो वीडियो शुरूआति कयूं था। त सभ खां पहिरीं जेको आहे उहो आहे त काॾे मोह मरियम जो, काॾे टंडो अला यार, ॿिमरनि खां थो ॿेर घुरी, निभागनि जा नार वाढनि चाढ़िया वाट ते, ॼट पढ़ियो अला अड़ियो, सभागो पुट पींगे में पधिरो, सहूं करे सुमार ऊंधो जो ऊंधो, भींगा हलिया सुञनि वटि हलो ईद करूं, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा, भित जी अॻियाड़ी झेड़े जी पछाड़ी, भित जी अॻियाड़ी झेड़े जी पछाड़ी, जो सिज उभरंदे तओ न करे सो लहंदे कहिड़ो कंदो, न को मरे न को मंजो छॾे, जेॾा उठ तेॾा लोॾा, हुजई नाणो त घुम लाड़काणो, अछी ॾाढ़ी अटो ख़राब, अञा सिंध गिदड़नि न खाधी आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, नीच नौकरी उत्तम खेती वधंदड़ वापार, रत डांगी ते बि वरंदो आहे, अटो जो गोॿाटो, लोक लॾण में चरी अॾण में, जहिड़ो मोह तहिड़ो मोचड़ो, सौंटी हुजे साण त गॾहि गोई न करे, जहिड़ा रूह तहिड़ा ख़तमा, सोड़ आयर पेर डिघेरजन, बंदे जे मन में हिकिड़ी ख़ुदा खे सुझेई ॿी, कारो मोह उते जो रब ओतिरी जी ओतिरी, जहिड़ा कांव तहिड़ा बचा, ॾिनो पुट छुटे जो ज़ात जो आसूदो, कारो ॿध कबरीअ सां रंग न बदिलाईंदो त बि ओसराइण ज़रूरु ॾींदो, जहिड़ा कांग तहिड़ा बचा, भलनि पेटां ढिला ढिलनि पेटां भला, मेलो मतल छॾे यार बरतल छठे, जेॾो अल्लाह ओॾो आसरो, उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे, जॾो का मींहं तॾो पियूं चुकूं, भाग ॾे भेड़ो दाल मां सीरो, भाग ॾे दब दाल मां रब, खटियो खाए फ़क़ीर लठियूं झले भोलड़ो, कुता भौंकंदा रहंदा फ़क़ीर पिनंदो रहंदो, मारण वारे खां बचाइण वारो वेझो आहे, चोरनि मथां मोर नालो वॾो शहर सुञो, पुछणा न मुझणा, असी मत खसी, जेको चुल्ह ते सो दिलि ते, घणे खाधे खां घणो ॾिठो चङो, उठ थी न भाड़ो भरे ॾे, मुआ पर पिटजनि हेल, ॿ भाइर टियों लेखो,
अंधेर नंगिरी चरबट राजा उकड़ न गोश्त पुलिस वारो दोस्त जो अॻे सो तॻे 100 धक सोनार जा हिकु धक लोहार जो लालच बुरी बला आहे फासण खां पोइ फथकण कहिड़ो लथे खां पोइ देर कहिड़ी करई खां पोइ डपु कहिड़ो आई टांडो खाइण थी बोरचियाणी वेठी जेको पोखींदे सोई लूणंदे राई भली पोखी भली ग़रीबनि रखिया रोज़ा त ॾींहं बि वॾा थिया चटी पई चाकर ते भर वताया तूं मोह मुसलमान अंदर इब्लीस तकड़ी कुती अंधा गुल रजणे अंधी ॿ सीड़ाई गिदड़ में कमु पवे त जबल जे चोटी ते चढ़ियो वञे ॾींहुं शींहं आहे मेंहिं पाण सॼी कारी ढॻीअ खे चवे त हल पुछ कारी ॿिलीअ जे ख़वाब में छीछड़ा सहो कुआ खाई ॿिली हली हज ते जेॾां कंध ओॾां पंधु कंहिंजो खिलण बि खुआरी कंहिंजो रूहण बि रात वाह साईं वाह वाह साईं वाह कंहिंजो खिलण बि खुआरी कंहिंजो रूहण बि रात तिरनि जो तेल तिरनि मां ई निकिरंदो अंधे खे ॿ अखियूं पाणीअ खां अॻु ई कपिड़ा लाहिण सो दोस्तो हे हुया सिंधी पहाका या मुहावरा जेके मूं तव्हांखे ॿुधाया उमेद त तव्हां ज़रूरु इहो लाज़मी यादि कंदा ऐं तव्हांखे पंहिंजे स्टडी में पंहिंजे टेस्ट में लाज़मी कमु ईंदा गॾोगॾु पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में बि हिननि पहाकनि खे ज़रूरु इस्तेमालु कंदा करियो ऐं हिते पंहिंजे वीडियो खे कंदासीं ख़तमु ऐं आउं तव्हां खां वठंदुसि इजाज़त इन ई दुआ सां जिते बि हुजो ख़ुशि हुजो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो बेल आइकन खे प्रेस कजो ऐं हिन वीडियो खे पंहिंजे सिंधी भाइरनि सां पंहिंजे ॿचड़नि सां ज़रूरु शेयर कजो ऐं सिंधी ॿोली जा जेके ॿिया पहाका जेके मूंखां रहिजी विया आहिनि त उहे कमेंट में लाज़मी तव्हां लिखंदा त जीअं उनखे बाद में कंहिं वीडियो में शामिलु बि करे सघूं या दोस्त ॿिया जेके कमेंट पढ़ंदा त उहे बि यादि करे सघनि जे प्यारे दोस्त दिलदार अली घोटो खे इजाज़त ॾींदा अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू